अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां हमारे पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, असां हिन टाइम आहियूं डेरा इस्माइल खान। जी हाँ दोस्तों, टारज़न जी ब्लॉग एक्टिविटी टारज़न कंपनी जी ऐं मूंसां गॾु आहे सिजाद भाई। गोया जेको असां सिंध जो सफ़र शुरू कयोसीं साकरो केटी बंदर खां वेंदे असां डेरा इस्माइल ताईं आया आहियूं। हींअर असां सां गॾु ऑफिसर बि आहिनि। तव्हांखे मां डेरा इस्माइल जो हीउ सफ़र बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदो हलंदुसि। जितां असांजी हाई प्रोफाइल हिकिड़ी मीटिंग आहे, उते वेंदासीं। हाई प्रोफाइल मीटिंग वारी जेका लोकेशन उहा जॻह उहा असां ज़रूरु शेयर कंदुसि। काफ़ी टाइम थी वियो आहे, अमां दोस्तनि सां गॾु कचहरी कोन थी आहे, अमां दोस्तनि सां गॾु ॻाल्हि ॿोल कोन थी आहे, अमां दोस्तनि को वीडियो न आहे ॾिनो। जेकॾहिं को दोस्त अञा मुंहिंजे हिन वीडियो खे को दोस्त ॾिसी रहियो आहे ऐं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी जल्दी जल्दी सां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो। बेल आल बटन खे बि दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे ऐं अव्हांखे मिले हिकु बहितरीन खां बहितरीन अपडेट। जीअं दोस्तों, काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, मां न को ड्रामो ॾिठो आहे ऐं न ई को वीडियो ठाहियो आहे। ज़ाहिर मुसीबत जी वजह सां पराया नौकर आहियूं, को टाइम कोन थो मिले। हीअ जेके प्रोजेक्ट एक्टिविटी आहे सिंध ऐं पंजाब जी, हींअर डेरा इस्माइल खान में बीठल आहियूं ऐं वञूं पिया। हिते हिकिड़ी वॾी हाई प्रोफाइल मीटिंग आहे ज़रात जे हवाले सां। हुते जेका रिकॉर्डिंग थींदी उहा बि मां दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदुसि। ऐं हमेशह मां चवंदो आहियां जेकॾहिं अमां पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो त मुंहिंजे हिन चैनल ते ऐं पंहिंजे ज़ात, पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट ज़रूरु कंदा करो, लाइक बि ज़रूरु कंदा करो। जीअं असांजो भाउ नज़ीर अहमद अटक, उहो अटक खां उहो बि असांखे लाइक। अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां हमारे पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, असां हिन टाइम आहियूं डेरा इस्माइल खान। जी हाँ दोस्तों, टारज़न जी ब्लॉग एक्टिविटी टारज़न कंपनी जी ऐं मूंसां गॾु आहे सिजाद भाई। गोया जेको असां सिंध जो सफ़र शुरू कयोसीं साकरो केटी बंदर खां वेंदे असां डेरा इस्माइल ताईं आया आहियूं। हींअर असां सां गॾु ऑफिसर बि आहिनि। तव्हांखे मां डेरा इस्माइल जो हीउ सफ़र बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदो हलंदुसि। जितां असांजी हाई प्रोफाइल हिकिड़ी मीटिंग आहे, उते वेंदासीं। हाई प्रोफाइल मीटिंग वारी जेका लोकेशन उहा जॻह उहा असां ज़रूरु शेयर कंदुसि। काफ़ी टाइम थी वियो आहे, अमां दोस्तनि सां गॾु कचहरी कोन थी आहे, अवां दोस्तनि सां गॾु ॻाल्हि ॿोल कोन थी आहे, अवां दोस्तनि को वीडियो न आहे ॾिनो। जेकॾहिं को दोस्त अञा मुंहिंजे हिन वीडियो खे को दोस्त ॾिसी रहियो आहे ऐं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी जल्दी जल्दी सां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो। बेल आल बटन। ये आहे पंहिंजो दरियाए सिंध। कौन सा दरिया है उस्ताद जी? पंजाब, दरिया पंजाब। ये पंजाब नहीं है, डेरा इस्माइल खान से अलग ये जा रहा है। ये दरिया सिंध डेरा इस्माइल से नहीं आता। ये भी दरिया है जो डेरा इस्माइल वारी पुल आप दरिया जी ख़बर न है। कंहिं दोस्तनि खां मालूमात ज़रूरु वठंदासीं अॻियां ऐं वञूं पिया डेरा इस्माइल खान। काफ़ी टाइम हिते बीठा हुआसीं, को ट्रैफिक वेफिक करण जो को मसइलो हुयो, को कागज़ वागज़ वग़ैरह चेक कयूं, हिन लाइ बीठी वियासीं। त जीअं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, हीअ साम्हूं ॾिसो, हे बेट ॾिसो, बेट साम्हूं वारो, हीअ साम्हूं वारा बेट ॾेखारणु चाहियां थो। मतिलबु माशाअल्लाह ख़ूबसूरत नज़ारो आहे। ऐं दरिया जो हीअ ॾिसो, परे परे ते दरिया, बेहतरीन नज़ारा है, बेहतरीन नज़ारो। ऐं उमेद कयां थो इंशाअल्लाह अवां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। जीअं शेर सोलंकी साहिबु आहे, अमजद भाउ आहिनि, ॿिया खोड़ दोस्त आहिनि जेके मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि। ख़ालिद भाउ, यासिर भाउ, नईम भाउ, इफ्तिखार भाउ, सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तो, हलूं था वरी पोइ प्रोग्राम में वरी वधीक हुते तव्हांखे मां उहा अपडेट ज़रूरु ॾींदुसि। हीअ आहे बाबा कोलू यानी की पीड़, जंहिंमां सरें जो तेल, ॼांबे जो तेल निकिरंदो आहे। मतिलबु पीड़ जो सिलसिलो आहे, हिते तेल निकिरे थो। हे ॾिसो, हीअ हलणु शुरू थी आहे, टे जा टे जेको आहे हीअ हलणु शुरू थी आहे। भाईजान ये कहिड़ा इलाइक़ा है, कहिड़ा शहर है?
डेरा इस्माइल खान। तो असां हिन टाइम वेठल आहियूं डेरा इस्माइल खान, हिन खे केपीके में सूबा सरहद। असां पुराणे दौर में सूबा सरहद ॿुधंदा हुआसीं, हींअर केपीके में आहियूं ऐं असां सां गॾु कंपनी जे जेके नुमाइंदा आहिनि, टार्ज़न कंपनी जा नुमाइंदा मोहतर जनाब सुहेब साहब, ऐं मां अवं जी सुहेब साहब सां बि मुलाक़ात करायां थो। ऐं असां सां गॾु भाई नाम बताएं। अदनान भाई हमारे साथ हैं। आज हमने बड़ा टूर किया है, तकरीबन कोई जो है अपना पखर से पखर खां जेको आहे डेरा इस्माइल खान दाजल इन इलाक़नि में विज़िट कयो आहे। असांजा RM साहब आहिनि, मां उहा जी उन्हनि सां बि मुलाक़ात करायां थो। यादगार मुलाक़ात हूंदी, डेरा इस्माइल खान में घुमूं फिरूं पिया, तमामु ॾाढो मज़ो बि अचे थो, मौसम बि तमामु ज़बरदस्त आहे। ऐं यादगार ऐं जेका लम्हा आहिनि, बाक़ी मां सिंधु दरिया जो नज़ारो बि ॾेखारियो, जेको सिंधु दरिया तां गुज़र करे थो पियो, उहो बि उनजो रिकॉर्डिंग बि मां सां शेयर कई आहे। ऐं पहिरीं जेका पुलिस असांखे रोकियो या यादगार जेको आहे मुरल उहो तव्हां दोस्तनि सां मां शेयर कयो आहे। ऐं साहब असां सां गॾु वेठा आहिनि, कुझु उन्हनि जो बि अवां सां मां दीदार करायां थो। ऐं असांजो भाउ आहे जेको मूंसां गॾु तक़रीबन 1.5 महीनो मूंसां गॾु रहियो आहे, ऐं पंहिंजो सिंध में ऐं बलोचिस्तान में बि ऐं पंजाब में बि, हींअर सूबा सरहद में इहे सभु असां घुमूं पिया केपीके में। ऐं हीअ असांजा RM साहब आहिनि, मोहम्मद इकराम साहब, इकरामुल हक। ये हमारे इकरामुल हक साहब हैं, टार्ज़न कंपनी के रीजनल सेल्स मैनेजर, और ये उनके सेल मैनेजर है सुहेब साहब, चौधरी सुहेब साहब। इनका ताल्लुक़ फखर से है और तमाम मतिलबु ॻाल्हि करण जी आहे। ऐं असांजो हीउ जेको आहे साईं टार्ज़न कंपनी जो डीलर आहे शफ़ीक़ खान साहब, ऐं उन सां हिते मिलण आया आहियूं। ज़ाहिर आहे उनजी अॼु एक्टिविटीज़ आहे। ऐं असांजो हीउ फ्लोट आहे, हीउ फ्लोट असांजो बीठल आहे ऐं तमामु ॾाढो मज़ो अचे थो पियो पूरी टीम सां। हिकु यादगार सर हमारा ये जो सफ़र है ना, आपका ये सफ़र हमें यादगार बना दिया हमने। बिल्कुल, आपके साथ भी हमारा बहुत अच्छा रहा, बहुत गपशप हुई, बहुत मज़ा आया। अच्छा सर, कल भी शायद आपके पास है? इंशाल्लाह कल भी आप हमारे साथ हैं, कल शाम को आपने जाना है। ठीक है सर, ठीक, बड़ी मेहरबानी, बड़ी मेहरबानी। तुसें ही बनानी है, तुम्हारा कल्चर है, तो ये बननी भी तुस है। खास ही नहीं, जितनी पक्की बने दे पैन ना। शुक्रिया। ताड़ी ताड़ी। मैं सारे दोस्तों का टार्ज़न टीम की तरफों, अपने ग्रुप की तरफों शुक्रिया अदा करना। साढ़े मोहतरम जनाब मेज़बान दोस्त असमतुल्ला भाई, बहुत शुक्रिया तुहाडा पूरी टीम की तरफों। तुसां सानू ये इज्जत दी है, एजाज़ दिता है और ये मौका दिता है कि असां इतने खूबसूरत दोस्तों बिरावां दे नाल गल करें दे पां। इन्हां नाल सारा तारुफ होंदा पे, इन्हां नाल मुलाकात होंदी पई, इन्हां दी दीदार होंदा पे। मैं असमतुल्ला भाई तुहाडा इंतहाई मशकूर हाँ अपनी पूरी टीम की तरफ। बहुत शुक्रिया, थैंक यू। वक्त बड़ा कलील है माशाअल्लाह। उस तो पहले साडे चौधरी सुहेब साहब ने तुहानू साडे इदारे दा तारुफ करा छोड़े, कोई ना कमी नहीं छोड़ी कि जिदे विच मैं इजाफा करा, भरपूर अंदाज नाल उन्हां तारुफ करवा छोड़ा है। पीर साजिद अली साहब सारे दरमियान मौजूद हैं। इन्हां वास्ते मैं ये चाहसा, आज बेसिकली सारा ना ये जिहड़ा काम है इहदे विच साल दा टारगेट होंदा है। किस चीज़ दा टारगेट होंदा है? साल दा, 12 महीना दा। और ये जो टारगेट होंदा है ना, ये पूरे 12 साल तय करना होंदा है कि जी बिल फर्ज हो जितना भी है वो अपने असा टारगेट अचीव करना होंदा है। लेकिन आज खुशकिस्मत नहीं है सारे वास्ते, और खुशकिस्मत नहीं इस वास्ते है सारे वास्ते कि ये जी कंपनी है इस दे विच 150 जड़ा है ना जी 150 इस टाइम डिस्ट्रिक्ट जिन्हां दे विच असा काम करेंदे पिया। कितने जी? ठीक हो गया। उहदे विच तुसां ये खुश नसीब साडा अज दा इस वास्ते है कि ये पहला बंदा है 12 महीना का टारगेट अज 5वें महीने की 31 तारीख को इन्हें हासिल करके देना जबरदस्त कलर।
ਮਾਸ਼ਾਅੱਲਾ ਪੀਰ ਸਾਹਿਬ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਮੁਬਾਰਕ ਪੀਰ ਸਾਹਿਬ ਤੁਹਾਡੀ ਮਿਹਨਤ ਤੁਹਾਡੀ ਇਸਾਂ ਜ਼ਿਮੀਦਾਰਾਂ ਦਾ ਤੁਹਾਡੇ ਤੇ ਇਤਮਾਦ ਔਰ ਡੇਰਾ ਇਸਮਾਈਲ ਖਾਨ ਦੇ ਵਿੱਚ ਟਾਰਜ਼ਨ ਕੰਪਨੀ ਤੇ ਜ਼ਿਮੀਦਾਰਾਂ ਦਾ ਇਤਮਾਦ ਔਰ ਤੁਹਾਡੀ ਜ਼ਾਤ ਤੇ ਇਤਮਾਦ ਇਹਦੀ ਵਜ੍ਹਾ ਤੋਂ ਮਾਸ਼ਾਅੱਲਾ ਜਿਹੜਾ ਟਾਰਗੇਟ ਅਚੀਵ ਹੋਇਆ ਹੈ ਤੁਸੀਂ ਮੁਬਾਰਕਬਾਦ ਮੁਸਤਹਿਕ ਹੋ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਮੁਬਾਰਕ ਦੇਣਾ ਇਹਨਾਂ ਸਾਰੇ ਜ਼ਿਮੀਦਾਰ ਦੋਸਤਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਹੁਤ ਸ਼ੁਕਰੀਆ ਬੇਟੋ।